जॾहिं असां बुख न हुजण जे बावजूदु खाधो खाईंदा आहियूं त इहो अमल असांजे जिस्म ऐं ज़हन ते मुख़्तलिफ़ असर छॾे सघे थो। ईअं करण जा केतिरा ई सबब थी सघनि था। मिसाल तौरु बोरियत, जज़्बात या आदत। बोरियत जे करे खाइण मां मुराद कॾहिं कॾहिं असां बोरियत ख़तमु करण लाइ खाधो खाईंदा आहियूं। इहो अमल असांजे मूड खे बहितर करे सघे थो ऐं कमु करण में असांजी प्रोडक्शन खे वधाए सघे थो, पर हिन सां ग़ैर ज़रूरी कैलोरीज़ वधी वेंदियूं आहिनि जेके वज़न वधाइनि थियूं। कुझु माण्हू जज़्बाती कैफ़ियत जीअं ख़ुशी या ॾुख जे जवाब में खाधो खाइण लॻंदा आहिनि ऐं पेट फूके वेहंदा आहिनि। इहो जज़्बात खे संभालण जो तरीक़ो त थी सघे थो, पर इहो बि ग़ैर ज़रूरी कैलोरीज़ वधाईंदो। कंहिं माण्हूअ जे हरूभरू खाइण वारी आदत, मिसाल तौरु टीवी ॾिसंदे खाईंदा आहिनि ऐं हर कमकार वक़्तु खाइण खां सवाइ रही न आहिनि सघंदा। बुख न हुजण जे बावजूदु खाइण सां वज़न वधी वेंदो आहे ऐं थोल सिहत जे ॿियनि मसइलनि खे बि जनमु ॾींदी आहे। जेकॾहिं अव्हां बुख न हुजण जे बावजूदु खाइण जी आदत छॾणु चाहियो था त पंहिंजी बुख खे सुञाणियो त उहा कंहिं वक़्तु लॻे थी ऐं उन वक़्तु खाइण जी कोशिशि करियो। खाइण खां पोइ हमेशह वॉक करियो ऐं सिहतमंद ग़िज़ा जी चूंड करियो।